सुप्रीम कोर्ट के हुक्म खां पोइ सिंध में आपाशी खातो सरगर्म थी वियो। मुख़्तलिफ़ शहरनि में कार्रवाई करे केतिराई घर, दुकान ऐं ॿियूं गैर क़ानूनी अॾावतूं ड्राहे पट करे छॾियूं। मुतासिरनि पारां आपाशी खाते अमलदारनि जी अहिड़ी कार्रवाई ख़िलाफ़ एहतिजाज पिणु कयो वियो। होसपुर में आपाशी अमले पारां पुलिस नफ़री साण करे BS फीडर जे बंधनि ते कार्रवाई करे ओगाही बिरादरी जा 20 खां वधीक घर ऐं अॾावतूं ड्राहे पट कयूं। इलाइक़े वासियुनि नबी बख्श, अली मोहम्मद ओगाही, अब्दुरऊफ़ मुलाम मुठो ऐं अब्दुर्रहमान ओगाही मीडिया आॾो ॿुधाईंदे ॿुधायो त इंतिज़ामिया पारां ओचितो कार्रवाई करे उन्हनि जा 20 घर ड्राहे पट कया विया आहिनि। कलोई में गुल मोरी खां 7 मेल ताईं ऋण शाख जे ॿिन्ही कपड़नि ते गैर क़ानूनी तौर अॾावतूं हटाइण जो अमल जारी आहे। शाख जे कपड़नि ते क़ाइम माल जा वाड़ा, कुकड़नि जी अॾी, अटे जूं चकियूं, काठ जा आरा, पेट्रोल पंप ऐं होटल ऐं छपरा ढाइण जो सिलसिलो जारी आहे। कोट गुलाम मोहम्मद में असिस्टेंट कमिश्नर सनाउल्ला, इरिगेशन एक्सियन हबीबुल्ला ब्रह्माणी, मुख्तियार कार नज़ीर अहमद ख़ासकली ऐं ॿियनि अमलदारनि पुलिस नफ़री साण करे मशीन ज़रिए जमड़ाऊ केनाल जे कपर सां आॾायल गैर क़ानूनी दुकान, केबिनूं ऐं घर ड्राहे पट करे छॾिया। ओॾां इरिगेशन एक्सियन हबीबुल्ला ब्रह्माणी साफ़िन खे ॿुधायो त सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते इरिगेशन जी हदुनि में थियल कब्ज़ा ऐं हद दख़लियूं हटाइण वारो ऑपरेशन जारी रहंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk